मां हिन वक्त मौजूद आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो वेटनरी यूनिवर्सिटी ऑफ एनिमल एंड साइंस, जिते एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन चूंड थी है। अॼु उन सिलसिले में एम्प्लॉइज़ यूनियन जी हलफ़ बरदारी है। अचो त हिते उहिदेदारनि खां पुछूं था त हू हुन प्रोग्राम में जे बारे में छा था चवनि ऐं यूनियन जे हवाले सां हिननि जा आईंदा यूनिवर्सिटी या मुलाज़िमनि जे बारे में इरादा छा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां जीअं थोराइतो आहियां मीडिया वारनि जो। अॼु असांजी हलफ़ बरदारी तक़रीब आहे 2011 महीने जी 5 तारीख़। अॼु 2 नवंबर ते असांजी तक़रीब आहे। एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एनिमल साइंस सकरंड। ऐं एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहियां। जीअं त असांजी पोयां गुज़िरियल साल बि असांजी एसोसिएशन में आउं ई जनरल ॿीहर मुंतख़ब थियो आहियां प्रेसिडेंट। ऐं असांजी एसोसिएशन जो मक़सदु आहे जेके असांजा एम्प्लॉइज़ आहिनि 1 खां 14 ग्रेड ताईं, उन्हनि जी फलाह व बहबूद जे लाइ ऐं इदारे जी फलाह व बहबूद जे लाइ असां अॻु में बि कमु कयो आहे। इंशाअल्लाह ताला हाणे बि कमु कंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां जनरल सेक्रेटरी आहियां पंहिंजो एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन सकरंड यूनिवर्सिटी जो, ऐं असांजी अॼु हलफ़ बरदारी तक़रीब आहे। ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे असां पंहिंजे एम्प्लॉइज़ लाइ बहितर खां बहितरीनु कमु कंदासीं इंशाअल्लाह। दोस्तों, इहो अॼु असांजी हलफ़ बरदारी जी तक़रीब जारी थियल आहे ऐं 4/8 ते असांजी इलेक्शन हुई ऐं अलहमदिल्ला असां 115 वोट खणी कामयाबु थियासीं। अपोज़िशन ग्रुप 43 वोट जंहिं कया। ऐं असांजी इहा ई जिदोजहद आहे त असां पंहिंजे हक़नि लाइ, दोस्तनि जे लाइ 1 खां 14 ताईं जेके बि जाइज़ मसइला आहिनि असां पंहिंजे हक़नि लाइ उथंदासीं। असांजी इहा सियासत न आहे जो रोडनि ते असां वेहूं। परअमन असांजो हिकिड़ो टीम जेकी नई असां जोड़िया आहियूं, लाल शहबाज़ कलंदर पैनल, ऐं इंशाअल्लाह असां हर दोस्त जो कमु हिकिड़े सुठे एतमाद सां कंदासीं। अस्सलाम वालेकुम। असां सभिनी दोस्तनि लाइ वधि खां वधि सुठी में सुठी कोशिशि कंदासीं। जेके हिन हक़नि राइट्स आहिनि असां उनखे वठंदासीं। असां फस्ट टाइम इन बॉडी में इलेक्ट थियूं ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं बहितर में बहितर कमु कंदासीं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं एम्प्लॉइज़ एसोसिएशन जूं, जिन इहो इरादो ॾेखारियो बल्कि वचन कयो त माज़ीअ जीअं यूनियन जेको आहे सो यूनिवर्सिटी ऐं मुलाज़िमनि लाइ जेके भलाई जा कम कया आहिनि, हींअर बि साॻियो इरादो अथनि त हू यूनिवर्सिटी ऐं मुलाज़िमनि जी भलाई जे लाइ बहितर कमु कंदा। कैमरामैन गुल मोहम्मद कीरियो सां गॾु क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरंड।